बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्ता लहुम वलौ कुन्ता फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़द्दू मिन हवलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्रि फ़इज़ा अज़मता फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आला अख़लाक़ उम्दा अख़लाक़ जे मुतलिक़ हिन आयत सबूरी जे अंदरि अवां जे साम्हूं ज़िक्र हली रहियो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ीम अख़लाक़ सां नवाज़ियो आहे। ख़ुल्क़ जेका सो इंसान जी सिफ़त आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पुछियो वियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ छा हूंदो। ये जेके सीरत जा किताब आहिनि उन में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुतलिक़ लिखनि था ऐं सवाने जा किताब बि मिलंदा। अव्हां खे उहो किताब कंहिं न कंहिं बुज़ुर्ग जे तरफ़ जे मनसूब हूंदो आहे। पोइ उन बुज़ुर्ग जी हयाती, उन जे अमाल, उन जे अक़वाल, उन जी ज़िंदगी ते उहो किताब लिखियलु हूंदो आहे। त कीअं ज़िंदगी गुज़ारी, कीअं अल्लाह ताला जी बंदगी कयाई, केतिरो इल्मु पढ़ियो ऐं केतिरो इल्मु पढ़ायाई ऐं ज़िंदगी जो वहिंवार कीअं हलायाई। इहो छाजे लाइ हूंदो आहे, छो लिखियो वेंदो आहे? सिर्फ़ु इन करे त इंसान हिकु बुज़ुर्ग जी उन ज़िंदगी खे पढ़ी करे उन मां कुझु सबक़ु हासिलु करे, उन मां कुझु फैज़ हासिलु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे उन जे ताबियो उन जे मुताबिक़ गुज़ारे। इहो यादि रखणु घुरिजे, हिकु आहे इस्तक़ामत, ॿी आहे करामत। इस्तक़ामत माना महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे मथां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि ऐं करामात उनखे चइबो आहे जो आदत जे ख़िलाफ़ु अहिड़ियूं शयूं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कंहिं पंहिंजे माने मां ज़ाहिर करे माण्हू उनखे ॾिसी करे इबरत में पइजी वञनि। हीउ कमु हिन जे वसीले सां थियो आहे, हिन जे वजूद मां ज़ाहिर थियो आहे या हिन जी दुआ सां ज़ाहिर थियो आहे, इनखे करामत चइबो आहे। अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो त ख़तीब, आलिम, मौलवी तक़रीरूं कंदा आहिनि त करामात बयानु कंदा आहिनि बुज़ुर्गनि जी, फ़िलाणे जी करामत जी, फ़िलाणे जी, पर इस्तक़ामतुनि जी बयानु न कंदा। छो जो इस्तक़ामत पढ़नि ई कोन था, पढ़नि त बयानु कनि न। हालांकि करामत उन बुज़ुर्ग में हूंदी आहे जंहिंमें इस्तक़ामत हूंदी आहे। इस्तक़ामत माना शरीयत जे मथां क़ाइमु रहणु, करामत ख़ुदा उन मां ज़ाहिर कनि। जंहिंमें इस्तक़ामत ई न आहे उन में करामत कॾहिं ईंदी? करामत हूंदी उन में आहे जंहिंमें इस्तक़ामत हूंदी आहे। पर अक्सर करे ख़तीब वाइज़ कंदव न त बुज़ुर्गनि जूं करामतूं बयानु कंदा। हालांकि इन जो सबबु इहो ई आहे त इहे पाण पढ़ियल न आहिनि, सिर्फ़ु ख़तीब आहिनि, वाइज़ी। जेकॾहिं पाण पढ़ियल हुजनि त कम से कम जीअं बुज़ुर्ग जी करामत बयानु कनि था उन जी इस्तक़ामत खे बि त बयानु कनि। हज़रत पीरनि जो पीर दस्तगीर हज़रत अब्दुल क़ादिर शाह जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको पीरनि जो बि पीर आहे, उन जूं लातादाद करामतूं आहिनि, पर असां करामतूं उन जूं बयानु कंदासीं। बाक़ी जेका 40 साल अल्लाह जी इबादत में गुज़ारी, कीअं गुज़ारी, कीअं ख़ुदा जी बारगाह में बंदगी कयईं, उन जे तरफ़ जे माण्हुनि खे तवजह न ॾियारींदासीं। त जेकॾहिं दस्तगीर थियो आहे त कीअं थियो आहे, कीअं इल्मु पढ़ी, कीअं तकलीफ़ करे इन मक़ाम ते फ़ाइज़ थियो ऐं कहिड़ी तरह सां दीन जूं ख़िदमतूं कयाई, असांजी उनजी ख़िदमतुनि जे तरफ़ ॾे तवजह न हूंदी आहे। हालांकि जंहिं बुज़ुर्ग जी करामत बयानु कजे उन जी इस्तक़ामत बि बयानु कजे त हीअ करामत जे जंहिं मक़ाम ते पहुतो आहे त इस्तक़ामत जे ज़रिए सां पहुतो। हिनखे कमाल मिलियो त कहिड़े ज़रिए सां मिलियो, उनजो कारण कहिड़ो आहे? इहो अल्लाह ताला जे वलियुनि जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पाण ख़ूबियूं रखियूं आहिनि, पर उहे बि अमल जा पाबंद आहिनि, अमल खे उन्हनि तर्क कोन कयो। ऐं लाज़िम आहे त हर मुरीद खे पंहिंजे मुर्शिद जी करामत में बि नज़र रखणु घुरिजे
पर उनजी ज़िंदगी में बि नज़र रखणु घुरिजे त कीअं हलनि था, कीअं वेहनि था, कीअं ॻाल्हाइनि था। इहा उनजी सीरत आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत करीमा जे अंदरि पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन सीरत ऐं अख़लाक़ खे बयानु फ़रमाए थो पियो त काइनात जे अंदरि जेको सुठे ऐं सुहिणे अख़लाक़ जो जेको साहिबु आहे उहो तव्हां ई असांजो आका मदीने वारो साईं आहे। फरमाए त महबूब जेकॾहिं तुंहिंजे अख़लाक़ जे अंदरि कमी हुजे हा त केरु तोसां वेहे हा, तोखे छॾे हलिया वञनि हा। पोइ फरमाए त फ़ाफ़ अनहुम वस्तग़फिर लहुम, महबूब जेके तोसां हीअं गॾु वेहनि था पिया इन्हनि जे लाइ माफ़ी जी दुआ घुरंदो कर, ख़ुदा खां नफ़रत जूं दुआऊं घुरंदो कर। पर उन खां अॻु में रब थो फरमाए फ़ाफ़ अनहुम, अॻु में त तूं इन्हनि खे माफ़ु कर, तूं इन्हनि खे माफ़ु कर, छो जो उन्हनि जूं लग़्ज़िशूं उन्हनि जूं कमियूं पेशियूं तो महबूब जे नज़र में आहिनि। हीउ केतिरो आहे, हिन में केतिरी बंदगी आहे, केतिरी इताअत आहे। अॻु में इन्हनि खे तूं माफ़ु कर, पोइ फरमाए त वस्तग़फिर लहुम, पोइ ख़ुदा खां जे लाइ माफ़ी घुर। यानी अलाह जे महबूब जो राज़ी हुजणु ज़रूरी आहे। माफ़ु हमेशह जेको कंदो आहे न उहो उन सां राज़ी थी वेंदो आहे। त महबूब अॻु में तूं इन्हनि सां ठाह कर, पोइ रब खां तूं उन्हनि जे लाइ माफ़ी घुर। जेकॾहिं तूं इन्हनि खां राज़ी न आहीं त मां रब कीअं राज़ी थींदुसि। सुना महबूब अॻु में तूं राज़ी थी, तूं इन्हनि खे दरगुज़र फरमा, माफ़ फरमा, पोइ इन्हनि जे लाइ रब जी बारगाह में माफ़ी जी दुआ घुर त जीअं मां रब बि इन्हनि सां राज़ी थी वञा। पोइ फरमाए त वशाविर हुम, पोइ इन्हनि सां मशवरो कर फिल अम्र, अम्र दीन जे ऐं दुनिया जे कमनि खे सॾिबो आहे। रब फरमाए त पोइ इन्हनि सां मशवरो कर, यानी मशवरो मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हालांकि जंहिं वटि अलाह जो वही अचे थो पियो ऐं अलाह जो नबी उहो अमल करे थो पियो जेको ख़ुदा उन जो हुकुम फरमाए थो पियो, पर इन जे बावजूद बि रब करीम क़ुरान पाक में फरमाए थो त तूं इन्हनि सां मशवरो कर। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि को कमु कंदा हुआ त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला सां मशवरो कंदा हुआ। छो जो हदीस पाक में ईअं बि आहे त अलाह जे महबूब फरमाए त ज़मीन में मुंहिंजा ॿ वज़ीर आहिनि, ॿ वज़ीर, हिकिड़ो अबू बकर ॿियो उमर, इहे ज़मीन में मुंहिंजा ॿई वज़ीर आहिनि। ऐं आसमाननि जे अंदरि वरी मुंहिंजा ॿ वज़ीर आहिनि, हिकिड़ो हज़रत जिबरील आहे, ॿियो हज़रत मीकाईल आहे। इहे ॿ मलाइक जेके न मुंहिंजा आसमाननि में वज़ीर आहिनि ऐं ॿ वज़ीर मुंहिंजा ज़मीन में वज़ीर आहिनि। ऐं बादशाह उनखे चइबो आहे जेको पंहिंजे वज़ीरनि सां मशवरो कंदो आहे। त हिन हदीस पाक मां वाज़ियो थी वियो त अलाह जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जॾहिं को दीनी कमु कंदा हुआ, मुस्तक़बिल जे लाइ का तयारी फ़रमाईंदा हुआ त अलाह जो महबूब पंहिंजे वज़ीरनि सां यानी हज़रत अबू बकर हज़रत उमर सां मशवरो कंदा हुआ। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़इज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह, मशवरो कर इन्हनि सां, पोइ जॾहिं पको इरादो करी न त पोइ अलाह जे मथां तवकल कर। यानी अॻु में असबाब पूरा करणा आहिनि, पोइ अलाह जे मथां तवकल करणी आहे। हे मशवरो करणु अलाह जे मूं छो मशवरो कयो, हालांकि महबूब मशवरे जो मोहताज ई न आहे। इन करे कई त मुंहिंजी उम्मत जे लाइ सुन्नत थी पए त कॾहिं बि को कमु कनि त मशवरे सां कनि, पोइ उन में बरकत हुजे आहे। उनजे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इस्लाह उन में रखंदो आहे उहो करीम रब, छो जो महबूब जी इहा सुन्नत आहे। फरमाए पोइ असबाब खे पूरे करण खां पोइ हिकिड़ो कमु कर, पोइ अलाह जे मथां तवकल कर। न हिकिड़ो माण्हू जो चए त बाबा अलाह जे मथां मुंहिंजी तवकल आहे, बसि घर में सुम्ही पए, इहा तवकल न आहे। अॻु में ज़मीन में हर काहे ज़मीन खे खेड़, पोइ उन में ॿिज उछलाए, पोइ उनखे पाणी ॾे, पोइ अलाह जे मथां तवकल कर। तूं पंहिंजी ज़िमेवारी त पूरी कर न। ॿिज तो ॿनीअ में उछलायो कोन्हे को, ॿनी खे तो खेड़ियो कोन्हे को, ॿनी खे तो पाणी कोन ॾिनो आहे, बसि अलाह जे मथां तवकल आहे, रोज़ी अलाह ॾींदो। बाक़ी अलाह तोखे ॿनी छो ॾिनी आहे, अलाह तोखे ॿिज छो ॾिनो आहे, अलाह तोखे इहे सलाहियतूं छो ॾिनियूं आहिनि। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻु में जेके तुंहिंजे वजूद में ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात सलाहियतूं रखियूं आहिनि त उहे सलाहियतूं पंहिंजूं उहे ज़िमेवारी तौरु पूरियूं कर, पोइ अलाह जे मथां तवकल कर। हाणे ज़मीन में जेको तो ॿिज उछलायो आहे न, इनखे साओ करणु तुंहिंजो कमु न आहे, इहा तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जेका तुंहिंजे वस जी ॻाल्हि हुई उहो तो कयो, हर कायो, ज़मीन खे खेड़ी, ॿिज उछलाई, इहे तुंहिंजे वस जी। हाणे जेका तुंहिंजे वस में न आहे उनजे मथां अलाह जे मथां तवकल कर। मौला मां पंहिंजी ज़िमेवारी पूरी कई, हाणे मुंहिंजी तुंहिंजे मथां तवकल आहे
त हिन मुंहिंजे दाननि खे साए करण वारो तूं आहे, हिननि खे आबाद करण वारो तूं रब करीम आहीं। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत करीमा जे अंदरि उहा साॻी तरतीब बयानु फरमाई त अॻु में मशवरो बि कर, असबाब सामान जेको आहे उहो बि जमा कर जिहाद जो, या ॿियूं ज़रूरतूं जेके आहिनि उहे मुकमिल करे पोइ फरमाए त फ़ैज़ा अज़म त फतवक्कल अलाह, जॾहिं तव्हां इरादो पुख़्तो कयो पोइ अलाह जे मथां तवक्कल कयो। इन अलाह युहिब्बुल मुतवक्किलीन, बेशक अलाह ताला तवक्कल कंदड़नि खे पसंदि फरमाईंदो आहे। पर तवक्कल जो रस्तो बि अलाह ताला ॾिनो त तवक्कल कीअं कबी आहे, पर त उहे ज़रूरतूं पंहिंजूं पूरियूं कयो, ज़िमेवारियूं पूरियूं कयो, पोइ अलाह जे मथां तव्हां तवक्कल कयो। जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे जेको तवक्कल कंदो आहे न, ख़ुदा हुन सां मुहबत कंदो आहे, ख़ुदा हुनखे पसंदि फरमाईंदो आहे। पर तवक्कल जो तरीक़ो ख़ुदा ताला क़ुर पाक में असांखे सम्झाए छॾी। तवक्कल इन जो नालो न आहे जो माण्हू दुकान बंदि करे घर में वेही रहे त बसि अलाह जे मथां तवक्कल आहे, रोज़ी पखियुनि खे बि उहो थो ॾिए, जानवरनि खे बि उहो थो ॾिए, बाक़ी मूंखे कोन ॾींदो। पर अलाह ताला फज़ल न, उहो पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कयो। जॾहिं दुनिया जो वहिंवार ज़िमेवारी सां ॿधल आहे त दीन जो कमु बि त ईअं ॿधल आहे न। ख़वाहिश रखूं था त जन्नत में आला मक़ाम मिलंदो ऐं निमाज़ पढ़ण जे लाइ तयारी न आहे, मस्जिद अचण जे लाइ तयारु न आहे। उहो जेका ज़िमेवारी ख़ुदा असांजे मथां रखी आहे न, हिकिड़ो माण्हू ख़्वाब ॾिसे लखनि जा महलनि जा ख़्वाब ॾिसे ऐं कमाए 5 रुपया बि कोन, त ईअं त उनजा महल कोन ठहंदा, जीअं ख़्वाबनि सां त कमु पूरो कोन थींदो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात दीन ऐं दुनिया जे उन ज़िमेवारनि खे निभाइण जो अलाह ताला हुकुम फरमायो आहे त तूं पंहिंजे ज़िमेवारनि खे पूरियूं कर। पोइ जेका तुंहिंजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे त पोइ हाणे अलाह जे मथां तवक्कल कर त मौला जेको मुंहिंजे वस में उहो मां कयो, हाणे तूं करीम आहे, तूं मुंहिंजी मदद फरमा। पोइ अलाह ताला फरमाए त बेशक अलाह ताला अहिड़नि तवक्कल कंदड़नि सां मोहबत फरमाए थो। दुआ त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।